शहीद तो वचन शहीद तो वचन शहीद तो वचन। STP जे मरकज़ वाइस चेयरमैन शहीद अल्ताफ़ जसकानी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ STP ऐं जसकानी बिरादरी जे माण्हुनि पारां जोग शरीफ़ में पेट्रोल पंप खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि जे हथ में प्ले कार्ड हुआ जिन में लिखियलु हो अल्ताफ़ जसकानी जे असुलु क़ातिलनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। उन मौक़े ते अॻवान सूफ़ी बरकत अली, आसिफ़ नवाज़ जसकानी, अल्ताफ़ जसकानी, नादिर अली जसकानी, मोहम्मद नवाज़ ऐं ॿियनि नारेबाज़ी कंदे चयो त STP जे मरकज़ वाइस चेयरमैन शहीद अल्ताफ़ हुसैन जसकानी जा असुलु क़ातिल पुलिस अञा ताईं गिरफ़्तार नाहे कया, जेका अंतही ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। हिननि IG सिंध, DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी शहीद अल्ताफ़ हुसैन जसकानी जा क़ातिल फ़ौरी तौरु गिरफ़्तार करे खेनि क़ानून जे कटघरे में आंदो वञे, न त ॿिए सूरत में एहतिजाज सख़्तु कयो वेंदो। रिपोर्ट अशरफ चांडियो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोर।